हकीकत छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, हकीकत छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, कि खुशबू आ नहीं सकता कागज के फूलों से। अस्सलाम वालेकुम दा मौला बख्श। साईं वालेकुम सलाम सर सलीमुल्लाह। अदा मौला बख्श हर साल जी आहे न साल में तो सबील जो बंदोबस्त किया रहता तो बस स्टैंड ते छा चो चाहिए। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां रते तेरे जे मुअज़्ज़िज़ीन ऐं ख़ास तौर ते रते तेरे जे दुकानदारनि जो इंतिहाई थोराइतो आया आहे। उन्हनि जे ताउन सां हे कमु थियो आहे। हिकु रुपए बि जो न आहे, हिन में हज़ारे रुपया ख़र्च थींदा आहिनि ऐं इहे रते तेरे जे शहरनि जे ताउन सां जेको आहे इहो सुबुह खां तक़रीबन 9:30 वॻे खां हिन टाइम 2:30 थियण वारो आहे। इहो तव्हांखे अॻियां इहो फी सबीलिल्लाह जो अधु कलाक हलंदो। असांखे न सर MPA में हिन जे सीट ते बीहणो आहे, न को असांखे कंहिंखां वोट वठणो आहे, न को कंहिंजे वहिंवार जो लालच आहे। रते तेरे जे मुअज़्ज़िज़ीन ऐं रते तेरे जे शहरनि दुकानदारनि जे ताउन सां इहो कमु थियो आहे। मां सिर्फ़ हिते नज़रसानी जे लाइ बीठो आहियां, रुगो हिननि दोस्तनि खे इहो ॿुधायुमि, पैगाम खणी वियुमि। उन्हनि हर शइ पाण इंतज़ाम कया आहिनि ऐं हिते वेठा आहियूं काफ़ी रते तेरे जा अहिड़ा दोस्त जिन खे दावत न हुयो पर असांखे ॾिसी लड़ी आया। शरबत पीतऊं, चांहियूं फी सबीलिल्लाह पीतऊं, मिनरल वाटर, जेको ग़रीबाणो हाल आहे। पोइ उन्हनि पंहिंजे तरफ़ां जेको डोनेशन ॾिनो उन्हनि बि असांजो माना इहे सभु दिलि खटे वरितो आहे। मां हर हमेशह इहो दुआ गो आहियां रते तेरे जे मुअज़्ज़िज़ीन रते तेरे जे दुकानदारनि जो, त उन्हनि जे ताउन खां सवाइ माना मुमकिन न हुयो। अलाह उन्हनि खे ख़ुशि करे। हिते हज़ारे माण्हू परदेसी मुसाफ़िर, को शिकारपुर जो आहे, को जेकमबाद जो आहे, को कंबर शहदाद कोट जो आहे, को गढ़ी खैरे जो आहे, पर हिते मेन बस स्टैंड जेको अलाह जा नाला आहिनि इन जे करे हिते हणंदा आहियूं त हिते पंहिंजे शरतो तेरो शहरनि सां गॾोगॾु हिते परदेसी मुसाफ़िर उहो बि फी सबीलिल्लाह पाणी पीअनि ऐं असांजे लाइ दुआऊं घुरनि ऐं असां दुआ पिनण आया आहियूं। असांखे कंहिं शइ जो का ज़रूरत न आहे, न को कंहिंजे वहिंवार जो लालच आहे, न को कंहिंजे असांखे 5 रुपए जो लालच आहे त सुभाणे को फिलाणो शख़्स असांखे 10,000 ॾींदो। न, असां दुआ पिनण आया आहियूं। सुबुह खां वठी हिन महिल ताईं हज़ारे माण्हुनि फी सबीलिल्लाह शरबत पीतो आहे। एॾा दुआऊं कया आहिनि जो मां तसवुर ई नथो करे सघां। मुंहिंजे लाइ इन ग़रीबनि जा दुआऊं काफ़ी आहिनि। बेशक अदा हर कोई इन दुआउनि जो बुखियो आहे, पर जेको कमु लोकल इंतज़ामिया खे करणु घुरिजे। बिल्कुलु अदा दुआऊं पिनण जे लाइ इहे सभु कम थींदा आहिनि, पर मूंखे सवाल तव्हां खां पुछिणो हुयो त जेको कमु लोकल इंतज़ामिया खे करणु घुरिजे उहे तव्हां सोशल वर्कर पिया कयो। तोड़े जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाण एजाज़ अहमद लिगाई साजिद कुझु टाइम अॻु में नोटिफिकेशन बि कढियो हुयो त हीट स्ट्रोक जे सबबु रते तेरे में पाणीअ जी थधे पाणी जूं कैंपियूं लॻायूं वञनि। उन बावजूदि हिन ताईं उहे कैंपियूं छो नथी लॻनि? उन्हनि सर 2-3 ॾींहं हणियो, फोटो सेक्शन थी विया, बाद में हर को बहरहाल जस हुजे उन्हनि खे पीपल्स पार्टी उन्हनि पंहिंजे फोटो सेक्शन जे लाइ इहो कमु कयो। बहरहाल फोटो सेक्शन हुजे या केर बि हुजे, असां अलाह जे रज़ा ख़ातिर था कयूं। असांखे हिन इलेक्शन में MPA में हिन जे सीट ते बीहणो आहे, न को असांखे कंहिंजे चंदे चूरे जो लालच आहे। जेकॾहिं इहो कमु केर बि करे, चाहे उहो पीपल्स पार्टी जो हुजे, नवाज़ लीग जो हुजे, JUI जो हुजे, कहिड़े बि तंज़ीम जो हुजे, जेकॾहिं अहिड़ा सोशल कमु करे थो असां उन्हनि खे पंहिंजे ॿिन्ही हथनि सां उन्हनि खे सलाम चवंदासीं ऐं अलाह खां इहो दुआ घुरंदासीं त या अलाह रतो तेरो समेत जेके बि इहे वीडियो जे ज़रिए मूंखे ॾिसनि था या जेको मुंहिंजो ॻाल्हि ॿुधनि था, मां उन्हनि खे बि अपील कंदुसि बाबा कफ़न के खीसा न आहिनि हूंदा, हे दुनिया फ़ानी अथव। हिते पंहिंजे लाइ जेको करिणो अथव ग़रीबनि खां दुआऊं वठो। इहे दुआऊं आहिनि जेको इंसान जो तक़दीर खे बि मटाए सघनि था। आख़िर में हिकु शेर थी वञे हमेशह जी सर अचानक शेर। हाँ बिल्कुल बिल्कुल। हकीकत छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, हकीकत छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, कि खुशबू आ नहीं सकता कागज के फूलों से।